अस्सलाम वालेकुम दोस्तों ने वीडियोस में तव्हांखे ॿुधाइण वारा पाक नगर ड्रामे में रईस बालाज खान ऐं राबेल जे बाबति तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदुमि छा वाकई में रईस बालाज खान ऐं राबेल जी शादी थियण वारी आहे। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुझु मूंखे जेकी ख़बर पई आहे त रईस बालाज खान ऐं राबेल जी शादी थींदी। जी हा दोस्तों, पाप नगर ड्रामे जी अचण वारी क़िस्त में बि छा थींदो मां तव्हांखे सभु कुझु ॻाल्हियूं हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों, असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकर तव्हां मुंहिंजी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न आहे त महिरबानी करे मुंहिंजी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हलूं था पंहिंजे मेन वीडियो जी तरफ़। दोस्तों, अचण वारी क़िस्तुनि में तव्हां ॾिसंदव त 70-75 क़िस्त में रईस बालाज खान ऐं राबेल जी शादी थींदी। जी हा दोस्तों, रईस बालाज खान तव्हां ॾिसी रहिया आहियो त राबेल जो दीदार करणु वञे पियो रोज़ु। ऐं दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ॿिए पासे खां रईस बालाज खान ऐं शेरल वारनि ऐं मल्हार वारनि जी दुश्मनी हली रही आहे। ऐं शेरल जेको आहे मल्हार वरी हमिलो करे रईस बालाज खान जे क़ैद खाने ते रोशन खे आज़ादु कराए वेंदा। ऐं जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदुमि जीअं रोशन आज़ादु थींदो त उन जा फलांद पंहिंजा रईस बालाज खान खां वठंदो। ऐं जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रईस बालाज खान बि हिन वक़्तु पोज़ीशन में आहे। दोस्तों, उमेद कयां थो हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि